वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भलेकार सुबह में प्रोग्राम में इन प्रोग्राम सां ताबन कयो आहे गाला बिस्किट सुहाण चांहि जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में इनामात मौजूद आहिनि। 10 रुपए कोठी 10 लाख रुपए ताईं कैश इनामात। जल्दी करना वेझो के दुकान तो सुहाण चांहि वठंदा ऐं 10 लाख रुपए जा हक़दार थींदा। इन सां गॾोगॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन जंहिंजा 4 फ्रेगनेंस अवेलेबल आहिनि। जिते नाज़रीन डॉक्टर साहब असां सां मौजूद आहिनि ऐं रोहिल अहमद साहब असां सां मौजूद आहिनि। काफ़ी सारियूं ॻाल्हियूं गुफ़्तगू इंसान जे नेचर ऐं जेके बि करंट जेके बि तव्हां न्यूज़ वग़ैरह ॾिसो था, ख़ासि तौर ते जॾहिं इंसान न्यूज़ ॾिसंदो आहे, जॾहिं अणवंदी ॻाल्हि हूंदी आहे तॾहिं बि इंसान खे दिलि में हिकिड़ी फीलिंग्स, हिकिड़ी हार्ट फीलिंग्स या दिलि में ॾुख थियणु शुरू थींदो आहे, ख़ासि तौर ते जेके कॉमन इंसान हूंदा आहिनि। रोहिल अहमद साहब तव्हां सां बि ज़ाहिर ॻाल्हि, असां बि कॉमन आहियूं, इंसान आहियूं। सभु शइ एॾी जॾहिं अहिड़ो वाक़ियो थिए थो, अहिड़ी फीलिंग्स अचनि थियूं, त पहिरियों लफ़्ज़ तव्हांजो छा हूंदो आहे त इन शइ खे कीअं सुधारणु घुरिजे? ख़ासि तौर ते पहिरियों त तव्हां चओ त इन खे पहिरियों टेंशन न करणु घुरिजे, पर को त हल हूंदो न। सभिनी खां बहितर जेको असांखे पंहिंजो मज़हब बि असांखे ॿुधायो आहे, हुस्लम जी बि असांखे सभिनी खां पहिरीं त को नुक़सानु थिए या का परेशानी थिए इन्ना लिल्लाहि व अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ी त ॻाल्हि आहे। उन सां तव्हां पढ़ण सां ईअं न आहे, वाक़ई तव्हां हर शइ जो तव्हांजे अमल जी जो जेको दारोमदार हूंदो आहे न, नियत हूंदो आहे। जॾहिं तव्हां इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ो था त यकीनन उहो तव्हांजो एतिरो ई रब ते यकीन हुजणु खपे त जेकॾहिं अॼु मां सुम्हां थो न उथियुमि त इन में अलाह साईं मूंसां ईअं थींदो, जेकॾहिं का तकलीफ़ आई आहे त अलाह जे तरफ़ां आई आहे। मां तमामु घणा वाक़िया मां जेका चवंदा न त तव्हांखे अलाह साईं जेकॾहिं तव्हांजे लाइ जेकी सॼी दुनिया ठाही आहे उन में इलाही निशानियूं आहिनि, जेकॾहिं हू सम्झे त तव्हांजी करेक्शन उते देर देर थी वेंदी। हिकिड़ो तव्हां ग़लति हिकिड़ो पैसो अचे थो जंहिं घर में, या को हराम या रिश्वत जो रुपयो अचे थो, जेकॾहिं जेको माण्हू खणी थो अचे उनखे जेकॾहिं अलाह साईं एतिरी हिदायत ॾिनी, अच्छा जेसि ताईं हिदायत अलाह साईं तरफ़ां बंदे लाइ हूंदी आहे उन ते कोई निशानियूं ईंदियूं आहिनि, उन में नंढियूं नंढियूं तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि। उन में जेकॾहिं उहो सुधरी वियो त ठीकु आहे, न त पोइ हुनजी रसी डिघी अलाह साईं छॾे ॾींदो आहे। झटको हिकिड़ो अहिड़ो ख़ुदा न ख़ास्ता ईंदो आहे। हाणे जीअं आम असांजे मुआशिरे में जादू आहे, टोनो आहे ऐं फलाणा तीरा, तव्हां यकीन कयो जंहिंखां तव्हां पुछंदव इन्हनि माण्हुनि जो अंजाम उन्हनि माण्हुनि खां पुछो जेको हुननि जा वेझा। हाणे जेकॾहिं ॿुधण वारो बि इन में न सम्झे ऐं वरी बि उन शइ ते वेंदो रहे, उन्हनि शयुनि जा इस्तेमालु कंदो रहे, पोइ जेकॾहिं ख़ुदा जो को अलाह साईं जेका पकड़ अचे त पोइ असांजे लाइ परेशानी इहा थींदी आहे त हाणे जान कीअं छॾायूं। वरी बि उनजो तरीक़ो इहो ई आहे त माफ़ी घुरे, आईंदा करण खां तौबा करे। दिलि खे सुकून इन करे ई ईंदो जॾहिं तव्हांजो ईमान मज़बूत हूंदो। ईमान मां बार बार चवंदो आहियां, ईमान आहे तव्हांजो यकीन अलाह में ऐं तव्हांजी आख़िरत में ऐं तव्हांजी ज़िंदगी ऐं मौत जो फ़ैसिलो थियल आहे उन शइ ते यकीन। ऐं इहो तव्हांजे जेॾी महिल यकीन दिलि में वेही रहियो न, का तव्हांखां बुराई थींदी कान्हे। हर वक़्तु तव्हां जेको आहे उन में फाथल हूंदो त इहो थो वञे। वेल साहब, मां हिकिड़ी कॉल वठी वठां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदव? जी, आउं जावेद कौसर था ॻाल्हायां। अव्हांखे भलीकार सुबुह में प्रोग्राम में जीअं तव्हां छा चवणु चाहींदव? जी जी, छा चवणु चाहींदव? गीत ॿुधणु चाहींदा आहियूं। इहे अॼु असांजे प्रोग्राम में सिंगर मौजूदु न आहिनि, लेकिन तव्हांजी वॾी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया। जी डॉक्टर साहब, का मोस्टली जेके कुझु केसिस नज़र में ईंदा आहिनि या ॿुधण में ईंदा आहिनि, अगरि पर्सन जी कंहिं ॿिए फ़र्ज़ जी डेथ थी वञे त अगरि कंहिं ख़ासि तौर ते मदर हूंदी आहे या उनखे ख़बर पए त उहो सडनली उहो ॿुधी करे उन जी बि डेथ थी वेंदी आहे, पोइ ख़ासि तौर ते न हार्ट फेल थी वियो, त इहे कीअं वजह? हिकिड़ो इंसान छा फीलिंग्स अहिड़ियूं हूंदियूं? इमोशनल जेका असांजी बाइंडिंग आहे, सही ॾिसो न, मदर जी जेका पेरेंट्स जी ॿारनि सां आहे, ॿारनि जी मदर खां घणी हूंदी आहे, फादर खां हूंदी आहे। सही, पर को अहिड़ो ज़रूरी कोन्हे सभिनी लाइ, पर उहो अहिड़ो माण्हू जेको तव्हांजे इलाही वेझो आहे या तव्हांजी इमोशनल बाइंडिंग, इमोशनल अटैचमेंट तमामु घणी आहे, त उन में थी सघे थो उन में हार्ट टोटली बंदि थी वेंदो आहे, अरेस्ट, जंहिंखे असां कार्डिक अरेस्ट चवंदा आहियूं। उन में जेके बि नर्व्स हूंदी आहे न, उन शॉक खे बर्दाश्त करे छॾींदो आहे, जो कार्डियोजेनिक शॉक ई हूंदो आहे, हिकु तरह जो हार्ट खे बिल्कुलु पैरालाइज़ करे छॾींदो आहे, बंदि करे छॾींदो आहे। उन में डिज़ीज़ हुजे न हुजे उहो बिल्कुलु सेपरेट ॻाल्हि आहे, पर जेको इमोशनल स्ट्रेस आहे इहो बि अटैक जो सबबु ठहंदो आहे। तव्हां ॾिसंदा हूंदो त कंहिंजी ॻाल्हि ॿुधी ऐं उन माण्हू खे पाण खे बि अटैक थी वियो, या माउ जी ॻाल्हि ॿुधी त पुट खे थी वियो या मुड़ुस खे थी वियो। त इहो इमोशनल बाइंडिंग जे करे असां जेतिरी बि रत जी नालियूं ऐं जेके नर्व्स हूंदा आहिनि, उहे नालियूं एतिरी ज़ोर खां सफ़ा बंदि थी वेंदियूं आहिनि त रत अॻियां वेंदो ई कोन्हे ऐं हार्ट टोटली बंदि थी वेंदो आहे। ॾिसो इहो कहिड़ो अलाह साईं जो कुदरती अमल आहे, हिकिड़ी इमोशनल अटैचमेंट दिलि माना महसूसु करे थो इन शइ खे, ॾुख ग़म खे। अदी दिलि जो अलाइदा नर्वस सिस्टम आहे, जीअं असां सिस्टम आहे न, दिलि जो पंहिंजो हिकिड़ो इलेक्ट्रिकल सिस्टम आहे।
ऐं उनखे गवर्न करे थो असांजो दिमाग़। सही। ऐं उहो ई मेन आहे। इन करे असांजे दिमाग़ खे त मथे रखियो आहे न, सभिनी खां वॾो गवर्न करण वारो, सभिनी खे मैनेज करण वारो असांजो दिमाग़ आहे, इन करे मथे। पर हमेशा ॻाल्हि दिलि जी थींदी आहे ऐं फीलिंग्स बि दिलि में थींदा, ख़ासि तौर ते वरी जॾहिं का ॻाल्हि ग़लति थियण वारी हूंदी आहे पहिरियों ई दिलि में खुटको थियणो थियंदो आहे। छा चवणु चाहींदो रोहिल साहब इन में? वरी बि दिमाग़ जो कमु आहे। पर छो दिलि में पुछो दिमाग़ सॼो ॾींहुं उन्हनि कमनि ते लॻो पियो हूंदो त पोइ दिलि खे बि तकलीफ़ में दिमाग़ थो रखे। एग्ज़ैक्टली। उन वक़्तु तव्हां दिमाग़ खे अहिड़ी जॻह ते रखो न। ॾिसो, ईमान जेॾी महिल चऊं था, अलाह जो नालो जेॾी महिल चऊं था, निमाज़ चऊं था, क़ुर शरीफ़, उन में तव्हांजो दिमाग़ उन पासे लॻल हूंदो आहे। जेॾी महिल तव्हांजी नियत दिमाग़ सां आहे। नियत कहिड़ी, केरु थो, दिलि थोरी थो तव्हांखे ॿुधाए त नियत छा आहे। दिमाग़ ॿुधाए थो त मां ग़लति कमु न कयां, ग़लति कमु न कयां। हाणे तव्हांजी जेकॾहिं उन पासे रुझान ई अहिड़ो हूंदो, दिमाग़ ॾेई छॾी हुनखे। रोहिल साहब चलो तव्हां नियत जी ॻाल्हि कई त मां चलो नियत जे एॾी साइड पर नियत में कॉपी करण बि आहे छा? हींअर बि धूम लॻी पई आहे, ॿार कॉपी पिया कनि, ॿारनि खे दिलि थो चवे या न? ॿारनि खे हिकिड़ो ॾिसो, ॿार आहे जेको तव्हां ॾेखारींदा उहो कमु कंदो। ॿार खे ख़बर ई कान्हे त पढ़ाई जो फ़ाइदो कहिड़ो आहे। सही। ॿार ॾिसो, हाणे असां वारी एज इहा हुई त असांजे ज़माने में, मां जेकॾहिं 84 में मैट्रिक कई आहे त उन वक़्तु कापी नई वधणु शुरू थी हुई। उन वक़्तु असां इहो अजीब कमु सम्झंदा हुआसीं। हींअर इहा शइ रवाज में अची वई आहे जी। मोबाइल जॾहिं नओं आयो त वॾा वॾा सेट हुआ, महांगा बिल हुआ, अचण ते बि पैसा हुआ, कॉल जे वञण ते कॉल ते पैसा। हाणे ॾिसो मोबाइल कीअं हिकिड़ो आम रवाजी नेसेसिटी थी वई आहे, माना हिकु लग्जरी न आहे। फ्रिज तव्हांजे घर में नेसेसिटी थी वई आहे, लग्जरी न आहे। टीवी नेसेसिटी थी वई आहे। ईअं ई जेकॾहिं तव्हांजी हाणे कॉपी नेसेसिटी थी वई अथव। हाणे जेकॾहिं तव्हां ॿार खे चवंदव न त कापी न थींदी आहे त उहो हैरान थी वेंदो त इहो वरी कीअं अजीब माहौल आहे। इहो गैप असांजे प्राइवेट स्कूलनि पूरो कयो आहे विच में अची, जेके ओ लेवल्स आया आहिनि ॿाहिरियां। हालांकि ॾिठो वञे ओ लेवल्स जितां आयो आहे न, कैम्ब्रिज लंडन, उते उनजी ओतिरी इंपॉर्टेंस न आहे। असांखे हिते बेवकूफ़ ठाहे थो वञे त ओ लेवल्स हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ॿाहिरि ईमानदारी सां हर कोई स्कूल पढ़ाए थो, हर कंहिं स्कूल में। ओ लेवल्स में चीटिंग नथी थिए। उहा वजह छा आहे? उहा वजह इहा आहे त पेपर ठही ॿाहिरां थो अचे, चेक बि ॿाहिरि थो थिए। हितां जो टीचर मजबूर आहे तव्हांखे कोर्स कंप्लीट कराइण ते। कोर्स कंप्लीट थींदो, ॿार छो चीटिंग? इहो कोर्स कंप्लीट जी मूंखे सम्झ में न ईंदी आहे। तव्हां पाण बि टीचर आहियो, बसि माना हर डे बाय डे न्यू चैप्टर, न्यू सिलेबस बसि कंप्लीट कराइण, न हुननि जी को सम्झाइणी आहे, न हुनजी ब्रीफिंग आहे स्टूडेंट्स खे। बसि टीचर अचे थो, बसि हीअ जेकी आहे शइ तव्हां नोट कयो जल्दी सां हीअ चैप्टर, सुभाणे वरी ॿियो चैप्टर। न ई हुननि जी डिक्टेशन्स आहिनि, न ई हुननि जा टेस्ट आहिनि, त तॾहिं त ॿार पोइ कॉपी करे थो। तमामु घणा टेस्ट आहिनि, तमामु घणा उन्हनि ते ॿारनि ते एतिरो लोड अथव, तव्हांखे अंदाज़ो आहे शायदि न हुजे। मुंहिंजा ॿार सभु पढ़िया आहिनि इन में ओ लेवल्स में। हाणे नंढड़े हिकिड़े हटी त पोइ उन्हनि खे तव्हांखे ॿुधायां, उनजो रीज़न ॿुधायां। पेरेंट्स, असां वटि मूंखे लाड़काणे में हिकिड़ो फ़ोन आयो असांजे दोस्त हुयो ॿियो। उन ख़ासि ॻाल्हायो, छा आहे की मुंहिंजे दोस्त चयोसि मां अकेडमी में वेठो आहियां, त हुन चयो मां दोस्त सां ॻाल्हायो। मूंखे चई साईं जेकॾहिं महिरबानी कयो मुंहिंजे पुट जा पेपर आहिनि फस्ट ईयर जा, जेकॾहिं को व्हाट्सएप ग्रुप अहिड़ो हुजे या पेपर तव्हां वटि मिले त मूंखे ॾियो। हाणे इहा केॾी असां लाइ शर्म जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो फादर जेकॾहिं पंहिंजे पुट लाइ कापी सोचे। अच्छा, इहो नथो सोचे सॼो साल तव्हां फीस छो भरी, ॿारु वियो छाजे लाइ, घर अची पढ़े छो कोन पियो, उन ॿार ते ओतिरो प्रेशर छो कोन हो स्टडीज़ जो। सॼो ॾींहुं घुमंदो थो वरिते, इम्तिहान अचण वारा आहिनि, हफ़्तो पहिरीं जेकॾहिं सुम्हियो पियो आहे, केरु पुछंदो? ॿार जो त ॾोह ई कोन्हे, मुआशिरो जीअं ख़राब थो थिए त पोइ असांजो ई ॾोह आहे न। असां किथे था ख़्यालु कयूं? डॉक्टर साहब तव्हां छा चवणु चाहींदो? अदी आउं चवंदुसि त जेको मोबाइल आहे, जेको अॼुकल्ह नंढड़े ॿार खां वठी हिकिड़े 100 सालनि जे पोड़े वटि साल जे ॿारनि खां वठी साल, ठीकु आहे न, हिकिड़ी उहो सचो आहे। ऐं पंहिंजी ॻाल्हि कंदुसि त असांजी फैमिली में ओॾी महिल मोबाइल, हा ईअं कोन मोबाइल कोन हो, पर मूंखे पहिरियों मोबाइल मिलियो जॾहिं मां पंहिंजे हाउस जॉब ख़तमु करे मूं पंहिंजी जॉब शुरू कई। ठीकु आहे न, त चवण जो मक़सदु आहे त हिन मोबाइल असांखे इलाही जल्दी मैच्योर करे छॾियो आहे। सही, मैच्योरिटी लेवल असांजी इलाही घणी जल्दी अची वई आहे। ॿार इलाही होशियार समझदार जी। इंसानी दिमाग़ जो हिकु कैपेसिटी आहे ऐं हर उन जो मैच्योरिटी सां तालुक़ु आहे। त 12 सालनि जो ॿार जी छा मैच्योरिटी हूंदी, 16 सालनि जे छा हूंदी, जेको अडल्ट थींदो हुनजी छा हूंदी। हाणे उहा मोबाइल जे करे हिकु नंढो ॿारु अॼुकल्ह हीअं ई थो हलाए, इवन तव्हांखे हलाइण ॾुखियाई थींदी, उहो वञी सेटिंग में पुॼी वेंदा। रोयल भाउ आई थिंक इन खां इतफ़ाक़ कनि या न कनि, पर तव्हां हर ॿार तव्हां हिते ॾिसो निकिरो ॿाहिरि, एंड्रॉइड फ़ोन, आई फ़ोन या ॿियूं शयूं, इहे सभु मुंहिंजे खीसे पयूं आहिनि।
व्हाट्सएप आहे, व्हाट्सएप जी जेका जीअं हिननि चयो त तव्हांखे पेपर मिले त मूंखे मोकिलिजो व्हाट्सएप कजो। आई मीन रोहिल साहब उन जवाब न ॿुधायो त उन्हनि खे तव्हां मोकिलियो न मोकिलियो। मां हुनखे चयो त मूं चयो दा ॿार जो पेपर आहे, मां चयो असां वटि इहा सहूलियत न हूंदी आहे, छो जो मां ई इनकरेज कोन कई कॾहिं पंहिंजा ॿारनि खे। मां कॾहिं इनकरेज, छो जो हिकिड़ो त ओ लेवल्स में हुआ ऐं जेकॾहिं मैट्रिक में बि आहिनि न त कॾहिं बि एज़ अ फादर मूं उनखे कोन कयो आहे इनकरेज त भई त इहो ज़रियो सही आहे। मां वरी बि पंहिंजे ॿारनि खे ॾिसो, वरी बि घुमी फिरी मूं ते ई ज़िमेदारी ईंदी त मूं कहिड़ी तरबियत कई। हाणे हिकिड़ो फादर जेकॾहिं उहो करे थो न, उहो पाण ज़िमेदार आहे, छाकाणि त उनखे अच्छा हाणे अचण वारी नसल अहिड़ी थी अचे, जनरेशन कापी कल्चर जो आम ॿार थो अचे, उनखे सुठी शइ उन ॾिठी कान्हे, हुन इहा ई शइ इस्तेमालु कई आहे। जीअं ॿाहिरिनि मुल्कनि में वञो त जेका सुकल खुश्क जेको आहे मच्छी था खाइनि, असां वटि कॉन्सेप्ट ई कोन्हे। पहिरें दौर में हूंदा जेके असां वॾा चवंदा सुकाईंदा गोश्त बि ड्राई करे खाईंदा, या उन्हनि जे खाधनि में जेका स्मेल ऐं कचाण हूंदी आहे, पाण वटि ओड़ो तरीक़ो न आहे। हाणे असांजो ॿार उन ट्रैक ते अची वियो आहे त हर शइ हुनखे जहिड़ी आम रूटीन थो लॻे। घणो अर्सो ॿाहिरि रहण वारनि लाइ बि इहो मसइलो न आहे। हिते ईंदा त चवंदा एतिरो कुक्ड जेको आहे वेल कुक्ड छो था खाओ, उन मां इंग्रीडियंट्स ख़तम थो थी वञे, ताक़त ख़तम थी वञे। हाणे हुननि जा कॉन्सेप्ट्स अलॻि आहिनि। असां वारो ॿार अची वियो अथव पंहिंजो हुन ते कॉपी कल्चर ते ऐं शॉर्टकट ते। हुननि खे डिघे रूट वारा इंजीनियरिंग बि न खपे, मेडिकल बि न खपे। हाणे हुननि खे ठक ठक पैसो कमाइणु खपे, ऑनलाइन बिज़नेसिस खपनि जेके मोबाइल सां रिलेटेड हुजनि ऐं जेके तव्हांखे घर वेठे पैसो पहुचाइनि। सही, बिल्कुलु सही। इहो कॉन्सेप्ट ख़राबु आहे। डॉक्टर साहब ॾिसो, कॉपी त सिस्टम ख़तमु नथी थिए, ख़बर न आहे थींदी अलाए न थींदी। जेके बि दिलि जा मरीज़ आहिनि, पेशेंट आहिनि, उन्हनि जी दिलि जी धड़कनूं वधंदियूं अलाए घटि थींदियूं, ख़बर कोन्हे। लेकिन जे ख़ासि तौर ते अहिड़ी दिलि जा जेके इशूज़ आहिनि, मोस्टली ख़ासि तौर ते को बि अहिड़ी मेडिसिन्स वठी छॾनि जेके रिएक्ट कंदी आहे, उहा फ़ौरन ई दिलि ते असर थी करे। अॼु खां 1960s में मूंखां इहो सवाल थिए आहे त हा रिएक्ट कनि थियूं। अच्छा, छो त हुनमें इलाही सारा इंग्रीडियंट्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके पहिरीं रिएक्ट कंदा, पर अॼुकल्ह जी दवाउनि में त उहे रिएक्शन वारो त सवाल ई पैदा नथो थिए। बिल्कुलु इंसान जी स्किन्स ते इफेक्ट्स थी वञे, हिकदम सां हार्ट बीट तेज़ थी वञे, सो पघर अचणु शुरू थी वञे, इंजेक्शंस जे थ्रू। असां वटि डायबिटिक पेशेंट आहे, हाणे डायबिटिक पेशेंट आहे, इंसुलिन वठे पियो, ऐं तव्हांखे धड़के जी ॻाल्हि ॿुधायां, हाणे उन इंसुलिन वठण खां पोइ मानी न खाधी, हुनजी शुगर किरी पई, शुगर किरी पई त धड़को वधंदो। सही। अगरि उहो ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, उन ब्लड प्रेशर जी दवा खाधी, ऐं दवाऊं ॻरियूं हूंदियूं आहिनि, हाई पावर जूं हूंदियूं आहिनि, हुनखां पोइ मानी खाइणु, तव्हां कॾहिं बि डॉक्टर खे ॿुधंदो, डॉक्टर हिकिड़ी शइ ज़रूरु चवंदो, मानी खां पहिरीं या मानी खां पोइ। हाणे तव्हां विच में मानी खाधी कोन, तव्हां दवा खाई छॾी, ब्लड प्रेशर किरी पियो, तव्हांजे जिस्म में एनर्जी हुई कोन, धड़को वधी वियो। चवण जो मक़सदु आहे त हर शइ जो हिकु टाइमिंग आहे, हिकु तरीक़ो आहे, उन तरीक़े खे अगरि प्रॉपरली न इस्तेमालु कबो त उहा शइ ई असांखे नुक़सानु ॾेई सघे। ख़ासि तौर ते जेकी हार्ट बर्निंग जा इशूज़ हूंदा आहिनि, अॼु हार्ट बर्निंग त असांजे मेंटल स्ट्रेस, इमोशनल स्ट्रेस, असां टीवी ॾिठी, असां किथे अल्लाह रहम करे बम ब्लास्ट जो ॿुधोसीं, कंहिंजी डेथ जो ॿुधोसीं, घर में पाड़े में रिश्तेदारनि में मिटनि में माइटनि, त इहो स्ट्रेस बि जेको असांखे अल्सर या माइदी तकलीफ़ कराईंदो आहे। असांजो खाइणु पीअणु, आई डोंट थिंक सो केतिरा सिंधी घर या इन हैदराबाद में या असांजे पाकिस्तान में अधु खां वधीक जेको मूं ॾिठो आहे न, ॿाहिरां वठी था खाइनि। बिल्कुलु, ॿाहिरि कहिड़ी मानी आहे, बिरयानी त हैदराबाद में ईअं त डॉक्टरनि खां वधीक त बिरयानी जा दुकान आहिनि। ऑनेस्टली मतिलबु तव्हां वञो त हर घिटी जे कुंड ते को बिरयानी ठेलो लॻल आहे, इहा दुकान आहे। ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजी पहिरीं भेणी जेकी आहिनि, अॼुकल्ह जेको गर्मी जो सीज़न हले थो, किचन में बीह नथी सघनि, त चवंदा आहिनि वञो को बिरयानी वठी अचो। इहा गर्मी पहिरीं बि हुई, असांजी अमड़ूं, असांजी ॾाॾियूं, नानियूं सभु बीहंदा आहिनि। मूंखे उहा टॉलरेंस ख़तमु छो थी आहे, असांजी टॉलरेंस, असांजी बर्दाश्त ख़तमु थी आहे। असां चाहियूं था त घटि टाइम में बग़ैर को कमु किए, जीअं हाणे रोयल बा चयो, हर का शइ बसि मोबाइल ते, मोबाइल मानी नथो ठाहे सघे, मोबाइल मानी पुॼाए थो। हा, आहिनि के सॉफ्टवेयर जेके अॻे नु ॿाहिरि जी मानी आहे न, ॿाहिरि छा पियो ठहे तव्हांखे ख़बर कोन्हे। ऐं ख़ासि तौर ते वरी जेके ऑयली खाधा जंहिंमें कोलेस्ट्रॉल हेॾो घी में ऐं बार बार जो यूज़ थियल, हाणे असांखे सभु ख़बर आहे। देसी घी हुजे, असां पंहिंजे पेशेंट खे चवंदा आहियूं खाओ, हिकु लिमिट में खाओ, छो त उन पावर आहे। असांखे ऑयल इलाही जाइनि ते हुनजो लिमिटेड यूज़ ॾियणु खपे। इलाही सारा जेके बनास्पति घी आहिनि, असां खाओ सभु कुझु, पर हिकु लिमिट आहे। मखण मना कोन्हे को, तव्हां खाओ, मखण बिल्कुलु लाइट आहे, हिकिड़ी ॾिसो न म्याना रवि, मां उहो ई शुरू जी तव्हां कयो हो त असां क़ुर पाक खे पंहिंजी जेको दीन आहे उनखे फॉलो नथा कयूं न, उनमें कंहिं बि शइ जो एक्सेस ख़राबु आहे, सिंपल
एक्सेस तव्हां पंहिंजो सही करे अचो, तव्हांजी बीमारी ख़तमु थींदी। बीमारी अलाह रहम करे ॾिसो, का बि मां पंहिंजे पुट लाइ इहो कोन चाहींदी त उहो बीमार थिए, ऐं जेको रब जंहिं 70 माण्हुनि खां वधीक थो मोहबत करे उहो कीअं चाहींदो त मुंहिंजी तख़लीक़ थियल शइ। बिल्कुलु बेशक, त असां बीमारी पाण था ठाहियूं। पर डॉक्टर साहब भाई मां हिकिड़ो ब्रेक वठां, ब्रेक खां पोइ मोटी अची तव्हां पुछां तव्हां ॿाहिरि काफ़ी इंग्लैंड में रहियो, कीअं रहियो तव्हांजो, ऐं काफ़ी कहिड़ियूं सुठियूं शयूं तव्हांखे वणियूं। ऐं नाज़रीन, हिन प्रोग्राम सां तावन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुहाण चांहि, जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी। हिन सां गॾोगॾु किंग टॉक्स स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन। शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वरी ईंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन, प्रोग्राम सतावन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुहाण चांहि, जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी। ऐं हुन सां गॾोगॾु किंग टॉक्स मछरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन, जेको फॉर मैन आहे, जंहिंमें 4 फ्रेगनेंस अवेलेबल आहिनि। जी डॉक्टर साहब, ब्रेक में तव्हांखे चयमि त तव्हां हिकिड़ो सवाल ज़रूरु कंदुमि, जीअं तव्हां इंग्लैंड में रहियो, उतो जो माहौल ऐं उतो छा उन्हनि वटि जेतिरी बीमारियूं आहिनि दिलि जूं? अजी पहिरीं त असां वधीक पढ़ियल लिखियल आहियूं हुननि खां। अच्छा, हिकिड़ी शइ खे थोरो ॿुधाइणु तमामु ज़रूरी आहे त कंहिंखे बि इंग्लिश ॻाल्हाइणु इहो साबित नथो करे उहो एजुकेटेड आहे। हुते ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि जी ज़बान आहे, त ॿार जेको पैदा थींदो उहो बि इंग्लिश ॻाल्हाईंदो, 40 सालनि जो 100-200 सालनि जो हूंदो उहो बि इंग्लिश ॻाल्हाईंदो। पढ़ियल असांजी क़ौम में वधीक आहे। रुगो सुवालु किथे आहे त हुते लॉ जी अबाइडेंस या जेको बि कानून आहे उनखे हू पूरे भरपूर तरीक़े से निभाइनि था। तव्हां हुते बस जे लाइ बीहंदव, तव्हांखे लाइन बि ठाहिणी पवंदी, क्यू ठाहिणी पवंदी। तव्हां दुकान ते शइ वठणु वेंदव, तव्हांखे क्यू ठाहिणी पवंदी। तमामु सुठी शइ जेका हुतनि माण्हुनि जी, तव्हां का बि शइ वठणु वेंदव हमेशह तव्हांखे खिली जवाबु मिलंदो ऐं खिली तव्हांखे शइ ॾींदा। पैसा उहे बि वठनि था। असां वटि तव्हां शइ वठणु वञो, माशाअल्लाह ईअं लॻंदो आहे त तव्हां उधर ते शइ वरिती आहे, तव्हां पैसा कोन ॾियण वारा आहियो। त असां वटि या टॉलरेंस बर्दाश्त जो मसइलो आहे, परेशानियूं आहिनि। हिते असांखां वधीक जेतिरो वधीक सुसाइड रेट में इंग्लैंड में आहे या यूरोपियन कंट्रीज़ में, हिते असां वटि एतिरो कोन्हे। जापान में तमामु घणो आहे, त हुते वधीक आहे। छा हुते फैसिलिटीज़ कोन्हनि? असांखां वधीक फैसिलिटीज़ आहिनि हुते। त गवर्नमेंट NHS जेको आहे फ्री इलाजु आहे। तव्हांखे नौकिरी कोन्हे, तव्हां हुतां जा शहरी आहियो, तव्हांखे पर वीक ते 80 पाउंड तव्हांजी पॉकेट मनी मिलंदी। तव्हांखे जॉब कोन्हे, पर हुनजे बावजूदि छो त सुकून कोन्हे को अंदरि, असांजे अंदरि असांजो दिमाग़ सुकून में कोन्हे को। शयूं तमामु सुठियूं आहिनि हुते, पर असांजी धरती सिंध धरती पंहिंजी, कुझु बि हुजे त आउं जॾहिं बि वापसि ईंदो हुअसि, मुंहिंजो दिलि कोन चवंदो त वापसि वञा। पोइ मुंहिंजी अमर जे करे आउं वापसि आयुसि। हिकु ॾींहुं फ़ोन कयईं त घणो थियो, सही वापसि, सही बिल्कुलु ठीकु आहे। इन शइ खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। असां कंहिंखे फॉलो न कयूं, असां रुगो पंहिंजे दीन खे फॉलो कयूं त तमामु ज़बरदस्तु। असां कंहिंखे असां पाण असांजी क़ौम एतिरी बुधबार आहे, एतिरी सुठी आहे जो मुंहिंजी ॻाल्हियूं थो करे सघां। का बि क़ौम एॾी सुठी कोन्हे का, रुगो असांखे प्रॉपर गाइडेंस कोन्हे का, उहा गाइडेंस वठणी। अच्छा, तव्हां छो सिर्फ़ु कार्डियोलॉजिस्ट छो थियो? आउं अदी एक्चुअली मूंखे सर्जन थियणो हो। अच्छा, पर मुंहिंजे बाबा खे छो त कार्डिक अरेस्ट थियो ऐं हुननि जी डेथ थी, उन महिल मां MBBS में, त उन ॾींहुं मूं सोचियो हो त आउं कार्डियोलॉजिस्ट थींदुसि। सही, उन ई सिलसिले में ॿिया टेस्ट थिया, उहो पास कंदा वियासीं, या प्लैब थींदो आहे। ऐं पोइ मुंहिंजो ॿाहिरि थियणु थियो। ऐं इन ई हॉस्पिटल में जिते कंसल्टेंट आहियां वापसि 10 साल खां पोइ, हुते ई जेको आहे मां एज़ अ मेडिकल ऑफिसर बि कमु कयो आहे 2002 में। ठीकु आहे। ऐं उन 2002 में ई आउं पंहिंजो टेस्ट ॾेई हले वियो। अच्छा डॉक्टर साहब, घणो मूंखे ॿुधण में ईंदो आहे, ख़ासि हुते जेके दिलि जा डॉक्टर हूंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि खिलो घणो। जी, तमामु ज़रूरी आहे। छो त असांजा जेके जबड़ा आहिनि या जेके मसल आहिनि असांजा वात जा, जॾहिं असां खिलंदा आहियूं त हिन मां हिकु प्रोटीन निकिरंदो आहे, नशास्तो चवंदा आहिनि, हार्मोन चओ, उहो असांजी दिलि ते असरु कंदो आहे ऐं दिलि जी नालियुनि खे खोलींदो आहे। त उहे माण्हू जेके वधीक ख़ुशि रहंदा आहिनि, जीअं इहे क़ौमूं आहिनि, अमेरिकन आहिनि या तव्हां ॾिसंदो हिननि जी जेका एवरेज एज आहे हू 75 या 80 खां मथे आहे। टेंशन हुननि खे, पर हू खिलंदा आहिनि, ख़ुशि रहंदा आहिनि। ख़ुशी पहिरीं शइ आहे। जितां तव्हां पंहिंजो प्रोग्राम शुरू कयो हो न, घबराहट, सोच, धड़को, ही सॼो आहे असांजी सोच सां। तव्हां ख़ुशी तव्हांजे दिलि में आहे, न दाऊद मार्ट में आहे, न बुलीवॉर्ड सेंटर में आहे, असांजे दिलि जे अंदरि। असांखे उहा ॻोल्हणी आहे ऐं असां उहा ॻोल्हियूं। इन जे करे थेरेपीज़ बि हार्ट पेशेंट खे ॾींदा आहिनि, सुबुह सुबुह सां बाग में वञी करे ज़ोर ज़ोर सां खिलंदा आहिनि। केतिरा माण्हू आहिनि, केतिरी फैमिलियूं जेके गॾु वेही मानी था खाइनि,
ई ख़ुशियूं ये ख़ुशियूं आहिनि नंढी नंढी ख़ुशियूं आहिनि इहे शयूं असांजे मुल्क में असांजे माशरे में ख़तम थी वियूं सही हाणे त हर कोई अलॻि अलॻि मानी थो खाए मां हिकिड़ी कॉल वठी वठां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी मैं हैदराबाद से बात कर रही हूँ अंजुम जी कौन बात कर रही हैं अंजुम जी वेलकम आपको क्या कहना चाहेंगे जी मुझे डॉक्टर साहब से बात करनी है जी जी सुन रहे हैं डॉक्टर साहब आप सवाल करें अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब वालेकुम सलाम जी डॉक्टर साहब मुझे आपसे बात ये करनी है मैं हार्ट पेशेंट हूँ तो मुझे 3 बार अटैक हो चुका है हार्ट अटैक मैं हिलाले अमल में एडमिट रह चुकी हूँ आपसे भी मेरी मुलाकात हो चुकी है जी जी तो मेरा अब जो हाल है ना वो ये है कि मेरा जो दिल है ना वो 75 डैमेज हो चुका है और 25 जो है वो वर्क कर रहा है तो डॉक्टर जो है ना वो मुझे डॉक्टर मसरूर ने कहा है कि मेरी एंजियोप्लास्टी होनी चाहिए लेकिन डॉक्टर किशोर जो हैं जो मेरे मुस्तकिल डॉक्टर हैं वो कह रहे हैं कि नहीं तो ऐसे ही दवाओं पर चलें तो वो कह रहे हैं कि अब आप बताइए कि मुझे ये फैसला मैं कैसे करूं कि जी मुझे एंजियोप्लास्टी करानी चाहिए या नहीं तो मैं इसका क्या होगा अब पहली चीज़ कि आप ठीक है थैंक यू जी डॉक्टर साहब दवाएं जो है अपनी टाइम से खाएं और अगर आपको कभी टाइम मिले तो आप हिलाल अहमर आके अपनी सारी रिपोर्ट्स मेरे पास ले आएँ ताकि हमें फैसला करने में आसानी हो क्योंकि अगर जब डैमेज हो जाता है आपने कहा कि 75% 75% डैमेज हो चुका है तो उसमें ये फैसला करना बहुत मुश्किल होता है पर उसके कुछ टेस्ट होते हैं जो हमें करवाने पड़ते हैं ये देखने के लिए अगर डैमेज हमेशा के लिए परमानेंट डैमेज है तो फिर आप कुछ नहीं कर सकते फिर उसमें एंजियोप्लास्टी भी नहीं हो सकती और क्या दिल अपनी जगह पे उसी साबित शक्ल में है या दिल बढ़ गया है सही तो इनसे है क्या जो आप थी कि भी किसी वक्त भी आकर सही मिल सकती है ठीक है अच्छा डॉक्टर साहब ॾिसो ख़ासि होता जी हिननि जी एंजियोप्लास्टी एंजियोग्राफी भी थियनि पियूं अॼुकल्ह ऐं उन सां गॾु गॾु अलाह साईं ॾिसो केतिरो त असांजी बॉडी में ख़ूबसूरत निज़ाम रखियो आहे असांजी हिते में एक्स्ट्रा हिकिड़ी वेन्स रखियूं आहिनि हर शइ अलाह साईं जी माना सोचियल सम्झियल जीअं हर इंसान खे माना प्रॉब्लम्स ई न थियनि अदी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं हर माण्हू हर इंसान ॿिए खां डिफरेंट आहे अच्छा हिकु जहिड़ो केरु बि कोन्हे इवन जेके 3 नालियूं आहिनि दिलि जूं जेके सप्लाई कनि थियूं हिननि जो सेटअप बि हर माण्हू जो डिफरेंट आहे अच्छा हर एंगल डिफरेंट आहे इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां थो त असांखे एतिरी सुहिणी शयूं असां एक्सेसरी पार्ट्स अगरि असांखे मोकिलियो वियो आहे कि मतां बाईपास अॻियां हली थींदो त उहो आर्टरीज़ लॻल आहिनि बाबा हुतां कढी हणी छॾिजो इन खां वधीक मां सोचे सघे थी इहो उन ई टीचर वांगुरु आहे टीचर कॾहिं कोन चाहींदो आहे त मुंहिंजो ॿारु फेल थिए मुंहिंजो शागिर्द फेल थिए पर शागिर्द अगरि फेल थियणु चाहे त पोइ छा कंदोसि तव्हां रोयल साहब अलाए छो ख़ामोश ख़ामोश चुप चुप एॾी दिलि जी बीमारी सुकून में दिलि छा था सोचो छा चवंदो डॉक्टर साहब जी ॻाल्हियुनि ते ख़ासि हुते जेकी हुननि ॻाल्हि कई त ॿाहिरि जा जेके माण्हू वञे एॾा एजुकेटेड न आहिनि पर हुननि खे इम्प्लीमेंटेशन आहे कानून ते असां वधीक एजुकेटेड आहियूं इहो त असां हमेशह ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं तव्हांजे प्रोग्राम्स में बि ॿियनि जॻहियुनि ते बि ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं त जेसिताईं कानून पंहिंजी असल शिकिल में इम्प्लीमेंट न कयो वेंदो न तेसिताईं माण्हुनि सां मसइला रहंदा कानून इम्प्लीमेंट करण लाइ तव्हां वटि अदालतूं बि आहिनि पुलिस डिपार्टमेंट बि आहे ऑफिसिस बि ठहियल आहिनि ब्यूरोक्रेट्स बि आहिनि तव्हां वटि सियासतदान बि आहिनि माण्हुनि में या त जेको इम्प्लीमेंट करण वारो जेकॾहिं कमज़ोर आहे उहो सुतो पियो आहे ॿियो वरी जेको फ़ाइदो वठण वारा आहिनि उन मां कानूननि मां उन्हनि खे इहा परवाह ई कान्हे त असांखे हिन कानून मां कहिड़ो फ़ाइदो वठणु खपे हाणे जेको असां स्कूलनि जी बि असां सॼी इहा ई खणूं भली तालीम जे हवाले सां ॿिया बि मसाइल आहिनि पंहिंजो मुआशिरे में पर छाकाणि त मुंहिंजो लाॻापो जेको आहे ज़्यादातर तालीम सां आहे त तालीम में बि असां लाइ हिते हुकूमत जा ऑर्डिनेंस पास थियल आहिनि हिकिड़ियूं किताबूं ठहियल आहिनि हिकिड़ा जो कानून आहिनि उन्हनि ते इम्प्लीमेंटेशन हाणे वरी असांखे अदालत वञिणो पियो ऑर्डिनेंस पास थियणु हालांकि ऑर्डिनेंस वधीक सुपीरियर आहे बनिस्बत कंहिं अदालत जे फ़ैसिले खां पर ऑर्डिनेंस ते बि अमल असांखे अदालत थी कराए उहो असांजी निंड जो आहे न पंहिंजो निंड जो क़सूर आहे अच्छा एजुकेशन जे लाइ असां छा चवणु चाहींदो जीअं चवनि था त ॿाहिरि डॉक्टर साहब त ॿाहिरि जी निस्बत असांजी जेकी क़ौम आहे वधीक एजुकेटेड आहे असां वटि छा आहे त ज़्यादातर जेका पढ़ाई असां वटि उन ते ज़ोर ॾिनो वियो आहे न बचपन खां वठी असां वटि हिकिड़ियूं डिग्रियूं आहिनि असां वटि मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स आहिनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि असां वटि ग्रेजुएशन्स आहिनि मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं थियूं कमु कनि ॿाहिरियूं यूनिवर्सिटी थी कमु करे
एक्चुअली असां था ॻोल्हियूं पंहिंजो सर्वाइवल, सही उन्ही जी वजह खां सर्वाइवल ॻोल्हण जे चक्कर में पोइ पढ़णो थो पवे, ॿियो को तरीक़ो कोन्हे। सही पढ़ण खां पोइ असांखे नौकिरी खपे, नौकिरी खां पोइ असांखे पैसा खपनि, सही नौकिरी खां गॾु असांखे इनकम खपे। ॿाहिरिनि मुल्कनि में ईअं कोन्हे। ॿाहिरि मुल्क में सऊदी अरब में चवनि था त एतिरो उनजे अकाउंट में पैसा अची था वञनि, शहरी जे अकाउंट में अची था वञनि। ऐं ॿियनि मुल्कनि में बि ईअं आहे त गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे, तव्हांजी सिहत, तव्हांजी तालीम, तव्हांजो घर, इवन तव्हांखे नौकिरी कोन्हे तव्हांखे पैसा मिलंदा। उते ख़ुशी छो आहे, उते आराम छो आहे, उते उहा लॉ अबाइडिंग सिटीज़न्स आहिनि। ऐं उते तव्हां कचिरो उछलींदो तव्हांखे कोई को नज़र ईंदो, उते तव्हां कूड़ ॻाल्हाईंदो कोई को नज़र ईंदो, उते तव्हांखे स्टोर्स में वेंदव त काई कैमरा ऐं कोई परेशानी को टेंशन कोन्हे। असांजा हिकिड़ा ॼाण सुञाण वारा विया चयो उते जेकर ॿाहिरि मुल्कनि में अमेरिका में या लंडन में या ॿियनि मुल्कनि में ईअं आहे त तव्हां घर शइ हिकिड़ी वठी था वञो, पोइ जेकॾहिं तव्हांखे पसंदि नथी अचे माना हिकदमि तव्हांखे अहसासु थियो त मूंखे वापसि करणु खपे। जीअं बिलफर्स टूथपेस्ट आहे, टूथपेस्ट तव्हां वठी वियो, तव्हांखे टेस्ट पसंदि न आयो छा, तव्हां वापसि ईंदो दुकान वारे खां, ईमानदारी सां तव्हांखे वापसि वठी छॾींदो। असांजा शरारती न, पोइ असांजा शरारती उते छा कंदा माण्हू, पेस्ट इस्तेमालु करे हुन पाणी भरे हुनखे बंदि करे ॾेई ईंदा, हो त वीचारो ईमानदारी रखी छॾियईं, हाणे हो छा करे। इहो जेकॾहिं असांजो हाल रहियो, असांजी ईमानदारी जो ऐं असांजे रवैयनि जो, सोच जो, शऊर जो, बेईमानी जो, तव्हां हिन मुल्क में उहे दिलि जूं बीमारी बि रहंदियूं, जेल बि भरियल रहंदा, अस्पतालूं भरियल रहंदियूं, परेशानी बि रहंदियूं। मुंहिंजो हिकिड़ो वाक़ियो, सॉरी को डॉक्टर साहब मां ब्रेक वठी वठां, पोइ तव्हांजी ॻाल्हि को कंटिन्यू कयूं त नाज़रीन हिन प्रोग्राम सां तावन कयो गाला बिस्किट ऐं सुहाण चांहि ऐं किंग टॉक्स मछलियुनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन कारे न वञो सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन कयो गाला बिस्किट ऐं सुहाण चांहि ऐं सां गॾो गॾु किंग टॉक्स मछलियुनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन। जी डॉक्टर साहब तव्हां हिकिड़ो किसो ॿुधाइणु चाहियो पिया? हा, इहो इलाही शॉर्ट आहे हिकिड़ो। त आउं जिते रहंदो हुउसि हल हिकिड़ी ईस्ट यॉर्कशायर जो इलाइक़ो आहे, त हुते वञी रहियसि इंग्लैंड में। त इंग्लैंड में हुते पहिरियों महीनो मूंखे त थियो त जेको बिल आयो स्विगी गैस जो, हू को आयो 100 पाउंड्स। 100 पाउंड मतिलबु हुते का मिल त कोन हुई। ऐं वैसे हुन डॉक्टर आहियां ऐं आउं त हॉस्पिटल में सुबुह जो 6 लॻे निकिरां थो, राति जा 11-12 थियनि था, ऐं तव्हां एतिरो बिल ॾिनो आहे। हुननि ख़ैर कोन मञियो, मूंखे पे करिणो पियो। अच्छा, पूरे 2 महीननि खां पोइ मूं वटि चेक आयो हुननि जो 1000 पाउंड जो। 1000 पाउंड जो। वी आर वेरी सॉरी कि तव्हांखे मेंटल टॉर्चर आयो ऐं तव्हां उन जे करे तव्हां पंहिंजी ड्यूटी छॾे वरी असांखे चवणु आयो, असांजी कंपनसेशन में तव्हांखे इहो चेक पिया ॾियूं। वाह, ग्रेट। ही कानून ये साॻियो उन शइ खे प्रूफ थो करे जो रोयल बाग कई त जिते हर का शइ तव्हांखे बाउंड आहे, तव्हांजी गवर्नमेंट तव्हां सां गॾु बीठी आहे न, पोइ तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत ई कोन्हे। माण्हू बि गॾु बीठा, माण्हू बि गॾु बीठा, बिल्कुलु सही, माण्हू बि गॾु। सिर्फ़ गवर्नमेंट जो कसूर न आहे, माण्हू जो बि कसूर आहे। हा हा, बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। इंडिविजुअल माण्हू जेको आहे सो करप्ट आहे, इंडिविजुअल माण्हू बेईमान आहे। सही, बिल्कुलु सही। पाण खे ठीकु कयूं, पोइ ॾिसो कीअं थो माशरो सही। बिल्कुलु सही। डॉक्टर साहब तव्हां मूंखे शॉर्ट में जल्दी सां जवाबु ॾींदो, ख़ासि तौर ते अॼुकल्ह जे पेशेंट्स जो रवैयो ऐं डॉक्टर्स जो रवैयो कीअं आहे पाण में? अदी डॉक्टर ऐं पेशेंट रिलेशनशिप उहा शइ कोन्हे। मां तव्हांखे पहिरीं बि चयो त जिते लोड तमामु घणो आहे डॉक्टर जे मथां, हू टाइम नथा ॾेई सघनि। हुनमें पेशेंट जो कसूर बि कोन्हे, हुनमें डॉक्टर जो कसूर बि कोन्हे। पर आउं पोइ बि इहो चवंदसि त पेशेंट बि थोरो तहमुल सां हिकिड़ी शइ खे, जिते हू पिज़्ज़ा लाइ कढ़ाई लाइ 2 कलाक वेहनि था न, हुते डॉक्टर लाइ बि थोरो इंतज़ारु कनि। ऐं डॉक्टर्स लाइ बि आउं चवंदसि त बी जेंटल, हिकिड़ो सुठे लहजे सां, जो मरीज़ बीमारी में आयो आहे, हू तव्हांजी तवजो चाहे थो, तव्हां उन ॻाल्हायो, हुनखे सम्झायो, जेतिरो तव्हां उनजो ॿुधंदव हू तव्हांखे सुठे नमूने तव्हां ट्रीट कंदो। सही, बिल्कुलु सही। टाइम जी तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदमि त जीअं सिर्फ़ु वॾा हॉस्पिटल्स आहिनि, उन में तव्हां पेशेंट 3-3, 4-4, 5-5 कलाक वेट था करनि। जॾहिं ख़बर पई अंदरि जॾहिं ईको उन्हनि जो थिए थो त जेकी डॉक्टर्स बि थी वञनि, पाण में कचहरी बि कनि, पेशेंट उते ईअं लेटियो पियो आहे, इन में 15-20 आवर्स ईअं निकिरी था वञनि, पोइ त यकीनन पेशेंट हाइपर थींदो। न न, बिल्कुलु में सही आहे, पर उहो आहे त डॉक्टर्स खे थोरो कंसर्न ज़ाहिर करणो पवंदो। ठीकु आहे, ठीकु आहे। रोयल अहमद साहब, काफ़ी सारी तव्हां हमेशह मूं तव्हांखे ज़रूरु सवाल कंदी आहियां, त पर अॼु मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो सवाल कंदमि त ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां पाण बि एज़ अ पेरेंट्स खां हटकी टीचर आहियो, त तव्हांजो पेरेंट्स जो बिहेवियर कीअं हूंदो आहे स्टूडेंट्स जो? जीअं मूं डॉक्टर साहब खां पुछियो, पेरेंट्स जो कहिड़े सिलसिले में था चओ? स्टडीज़ जे लिहाज़ सां ऐं उन्हनि जी तव्हांखे आहिनि त तव्हांजे ईंदा आहिनि पेरेंट्स, पुछा कंदा आहिनि?
ॿारनि त असां वटि जेके पढ़नि था अलावा पेरेंट्स ईंदा आहिनि ॿुधाइण त भई तव्हांजे थोरे चेंज सां असांजे ॿार में चेंज थी अचे इदारे जी चेंज सां इदारा जेकॾहिं तव्हांजा अहिड़ा मज़बूत हुजनि असां वटि आहिनि टेस्टिंग सिस्टम बि आहे एग्ज़ामिनेशन्स बि आहिनि इदारा वठनि था वरी बोर्ड थो वठे पर एक्चुअली जॾहिं इदारो चई थो मोकिले ॿार खे त भई तव्हां तयारी कयो पढ़ी अचो सुभाणे टेस्ट ॾियो त पेरेंट जो फर्ज़ु आहे त उहो ॿार खे तयारी करे ऐं असां वटि पेरेंट्स ईंदा आहिनि इहो ॿुधाइण लाइ त तव्हां का टेस्ट रखी आहे छा अॻे कंहिं हफ़्ते में असां ॿुधाईंदा आहियूं हा आहे बिल्कुलु फ़र्क़ु पवे थो उन सां बिल्कुलु फ़र्क़ु पवे थो बिल्कुलु इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हां सही की त चेक एंड बैलेंस थिए पियो माना किथे किथे थिए पियो इन ॻाल्हि ते डॉक्टर साहिबु सच ऐं कूड़ केतिरो ॻाल्हाईंदव सच बि कूड़ बि दिलि सां ॿुधाइजो वरी ॻाल्हि दिलि ते अची वई डिपेंड की तव्हां किथे आहियो सिचुएशनल आहे इहो पर वधीक कोशिशि इहा कजे ऐं पाण बि कंदो आहियां त कूड़ घटि हुजे सच वधीक हुजे उन छा आहे उनजो इम्पैक्ट जीअं टीचर्स जो स्टूडेंट ते आहे असांजो पेशेंट ते आहे त जेको असां आउं कंदसि उनखे फॉलो कंदा अच्छा तव्हां पाण माशाल्लाह कार्डियोलॉजिस्ट आहियो त हार्ट जा डॉक्टर आहियो त कहिड़ी शइ घणी सुठी तव्हां पाण खाइण पसंदि कंदो तव्हां त घणी एहतियात कंदा हूंदा वधीक सभिनी खां सुठो जेका असांजे घर में गाओ गोश्त आहे 7 साल थी विया आहिनि कि मूं खाधो कोन्हे अच्छा ऐं कॾहिं आयो बि त थोरो चखियो रीज़न इहो मूंखे ख़बर आहे त शयूं छा आहिनि छा न आहिनि छो त इलाही सारी बीमारियूं आहिनि हिन में पाणी जो इस्तेमालु आउं सभिनी खे चवंदसि जेतिरो वधीक पाणी पीअंदव ओतिरो बीमारियुनि खां परे रहंदो मतिलबु क्लीन नीट पाणी छो त हिन पाणी में इलाही अहिड़ा मिनरल्स आहिनि जेके असां लाइ बेनिफिशियल ऐं म्यूज़िक जो शौक़ु आहे म्यूज़िक ॿुधंदा आहियूं गाॾी में असांखे टाइम जो त इशू आहे इलाही गाॾी में थियो घर त असां लेट थींदा आहियूं त एतिरो कोन हूंदो आहे त ॿुधंदा आहियूं सही बिल्कुलु ॿुधण बि घुरिजे काफ़ी सुकून बि मिलंदो और इहा ॻाल्हि वरी मां कंदमि दिलि ते दीदी अरवल साहिबु तव्हां कहिड़ो म्यूज़िक पसंदि कंदा मूं तव्हां खां शायदि अॻु बि पुछियो हो म्यूज़िक असांजी एज जो जेको अॼुकल्ह एज खे सम्झ में नथो अचे मां जॾहिं म्यूज़िक हलाईंदो आहियां त ॿार वीचारा चुप करे ख़ामोश टाइम वाक़ई उहो गाॾी में ई थो मिले घर वञी ज़्यादातर न्यूज़ था ॾिसजनि या ॿारनि सां टाइम हूंदो आहे घर वञे ई घटि टाइम थो ठीकु आहे पर सर मां तव्हांखे थैंक यू कंदमि तव्हां ॿई जेको असांजा महिमान थियो ऐं ख़ासि तौर ते सुरहाण चांहि जा तव्हां महिमान थियो ऐं सुरहाण चांहि जा गिफ्ट हैम्पर्स तव्हांखे ज़रूरु मिलंदा जंहिंमें कैश इनामात मौजूदु आहिनि ऐं रफ़ीक खे चवंदमि त जल्दी तव्हां करे अच्छा सर हिकिड़ी ॻाल्हि बि ख़ुशी में बि हार्ट फेल थी वेंदो इहो वरी थियो गम में त थिए थो जॾहिं 10 लाख रुपए जो इनाम निकिरे न ॿई केस मां तव्हां चयो न इमोशनल सर को मैसेज डिलीवर कंदा मैसेज त पाण ख़ुशि रहो माण्हुनि खे ख़ुशि रहो कंहिंखे दिलि न ॾुखायो सभिनी खां ऐं सर सुब्रमण्यम प्रोग्राम में अची करे कीअं लॻो तमामु सुठो तव्हां मुंहिंजो फर्स्ट एक्सपीरियंस आहे ऐं इज़ वेरी नाइस मूंखे एतिरो सुठो लॻो आई एम फीलिंग गुड थैंक यू तव्हांखे मुंहिंजे लाइ त मूंखे त हाणे तव्हां पाण ॿुधायो त अलाह साईं शुक्र आहे वरी बि हिते अची इहो थिए थो त घटि में घटि थोरी ताज़गी ऐं हिकिड़ो रिवाइवल अची थो वञे कुझु नओं जज़्बो अची थो वञे कमु करण जो थैंक यू नाज़रीन वक़्तु थियो असांजे प्रोग्राम जे पंहिंजी पुॼाणी जो ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि 10 रुपए खां 10 लख रुपए ताईं ऐं उन सां गॾोगॾु किंगटॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं उन सां गॾोगॾु बॉडी स्प्रे फॉर मैन क्राउन सुभाणे वरी हाज़िर थींदमि नए महिमान सां नए मौज़ूअ सां तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त